सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मीर त आशो खे पूरो करे छॾियो। छा आशो जी भेण मीर सां शादी कंदी? मीर त मूंसां सां ठाह करण लाइ सोचे पियो, पर छा मूंसां मीर सां ठाह करे सघे थो? छा मीर ऐं मूंसां वरी हिकु थी सघनि था? मूंसां मीर खे मारण जो थो सोचे ऐं मीर मूंसां सां ठाह करण जो थो सोचे। ॿिन्ही में वधी आहे तकरार। हिते केर बि नाहे कंहिंजो यार। ॾिसजे थो त बावल जो दुश्मन मीर बि आहे ऐं नवाब ख़ान बि आहे। छा बावल नवाब ख़ान खे मारींदो या बावल खे कंदो नवाब ख़ान पूरो? नवाब ख़ान हिकु अहिड़ो खिलाड़ी आहे जेको नाग बि मारे वियो ऐं लठ बि बचाए वियो। मूंसां ऐं बावल जे विच में मचाई अथसि इंतकाम जी बाहि। मूंसां जॾहिं शींहं वांगुरु गजगोड़ करे अची कड़कंदो ऐं नवाब ख़ान हिकु हिकु साथीअ खे ॾेखारींदो पंहिंजी ताक़त जो अंजाम।